जी बुलेट प्रूफ में गोली क्रॉस न थींदी आ। अरे कुर्बान काथे आ मुकाम ते आ एकड़ी कबर त खोट ई मतलबी ऐं मुनाफ़िक माण्हू खे इज़त रास न ईंदी आ। छा तेरे मगज तो खाइड़े हां मोत पर थियो हां असां त जाथे काथे पंहिंजो कुर्ब ॾेई इज़त ठाही आ। अरे कुआरी त खणी आए ॾे कुआरी खणी आए ॾे ऐं संगत कंहिंसां न फिटाई आ तॾहिं त असां ते जलण वारनि खे दॿ आई सवाई आ दॿ आई सवाई आ। अरे एक वार कोन थई खाम का माण्हू रुगो सवाल पुछंदा वतंदई त मगज में खॾ कीअं ठाही अथई। हालात थी बुज़दिल उस्ताद ख्याल सां ॻाल्हा हरू भरू धक धक न करे भेजार उन्हनि खे जंहिंजो ज़िंदगी सां प्यार हुजे। जिंदगी जो मकसद छा थी रे हिते छो आयो आहे दुनिया में। असां त कफन ॿधी घुमंदा आहियूं। ओ भाईजान तू गलत माण्हूअ सां अटकियो आ थोरो सोची समझी ॻाल्हा पहिरियों पुछा कर त मां केरु आं। त असां हवाई फायरिंग रुगो पंहिंजे इलाइक़े में कयूं त तव्हां जड़नि जा लाश वॾे मुंहुं करे हल वॾे मुंहुं करे एतिरा थी वेंदा जो रेलूं बि न ढोए सघंदियूं। अरे न कर मुंहिंजा भाईजान घर वारनि खे न ढोए सघंदियूं। हल नांग जीअरो ॾिठो उहो बि बरसो तूं असांजी महिनत मां खाई वरी असां सां थो फिटाई। का शइ लॻई थी छा पाण पटिया हालात थी नीम कारा मां पहिरें नंबर जा एॾियूं रेड़ियूं कयूं थी छा का छीक बि कर लॻी थी छा तूं छा ॼाणी असांजी यारी मां तोसां जेतिरी सचाई कईसे ओतिरो ई असांखे किरल सम्झई। तूं त संगत जे लाइक़ ई नाही तूं त संगत जे लाइक़ ई नाही। ओ तुमी माडा पहिरियों पुछा त भैया त तोखां सॼी तुंहिंजो सॼो बायोडेटा ठहंदी ईअं न कर। So please subscribe, whatever.